कल असां महाकवि किशनचंद बेवस जो तरक्की पसंद बेवस के बारे में पढ़ी रहा हुआसीं, जैमें असां पढ़ियोसीं तो तरक्की पसंद विचारधारा जो नओं दौर बेवस ही सिंधी शायरीअ में आंदो हो ऐं बेअजे ग़रीबनि सां संदसि ख़ासि हमदर्दी हुई। पंहिंजी कविताउनि में उन्हनि जूं छा त ख़ासियतूं बयानु कयूं अथई। बेवस पंहिंजे शहर में विचोले तबिके जे माण्हुनि जे लाइ बि उन्हनि जे दर्द जो बयानु कयो अथई। बेवस जो मतो हो त आम भलो सभिनी जो भलो थिए, सभिनी माण्हुनि जो भलो थिए। इन करे हुन कॾहिं बि पंहिंजी शाइरीअ में उन्हनि खे जुनून या भड़कायो कोन्हे, बल्कि थधा छंडा हया अथई। हाय हारीअ में हारीअ जी दर्दनाक तस्वीर त चिटी अथई, पर खेसि संदसि ताक़त बि यादि ॾियारी अथई। अॼु अॻियां पढ़ंदासीं। उठ उठी ॼाणू नज़र सां दर नसीब ते नज़र, जा बजा पूरब पश्चिम में आहे पोरियत जी पचर। वीचारो अणपढ़ियल पिसजंदड़ पोरियत मता मुंझी पवे, उन लाइ बेवस रहनुमाई कई अथसि त खेसि छा करिणो आहे, जंहिं सां बेवस जे आदर्शनि जी ॼाण पवे थी। आऊं ॾिस ज्योतिष नज़र सां खोल हिन हथ जी तिरी, जंहिं सिवा संसार में कंहिंजी न अॼु ताईं सरी। तौकली बेवस पोरियत जे कमज़ोरीअ जो जाइज़ो लॻाए खेसि आथत थो ॾिए त तुंहिंजी क़िस्मत ज़रूरु बदिलबी। संदसि हथ जे रेखाउनि में लिखियलु आहे, पोरियत ख़ुशि थो थिए। तरक्की पसंद समाज में स्त्रियुनि खे मर्दनि जहिड़ा हक़ आहिनि, बल्कि मर्दनि खां वधीक खेनि अॻिराई आहे। विचोले ऐं मथे तबिके जूं स्त्रियूं त तइलीम प्राय नौकरी करण लॻियूं आहिनि, पर हेठें तबिके जूं स्त्रियूं त शुरूअ खां वठी महिनत कंदियूं आहिनि। घर बि संभालनि, महिनत मजूरी बि कनि। कंहिं समाजी सियासी साहित्यिक शख़्स जो हिननि जे सहनशीलता सब्र ॾुखनि ॾांहुं ध्यानु कोन वियो आहे। बेवस उन मजूरनि ते नज़्म लिखी संदसि क़दुरु कंदे चवे थो, तुंहिंजे हर हिकु कारनामे में बखे कुदरत कमाल, पर न पोरियत आहे तोखे पंहिंजे खूबियुनि जो ख़्याल। मजूरनि ख़ुशि थी वई त नेठि कंहिं शख़्स खे त हिन में कमाल नज़र आयो। संदसि रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जो थोरे में बयानु कंदे जंहिं वर्जायोसि, अणियो सणियो सादो सूदो भाई पियो जे की बणियो, राति ॾींहुं पंहिंजे ॻहण खे तो न ॻणतीअ सां ॻणियो। मजूरनि राति ॾींहुं ॻहण खां पोइ बि जेको मिलियो सो सत कंदी आहे, अर्थात भॻवान जो शुक्र कंदी आहे। कंहिं बि चइके ते चढ़ी तुंहिंजो न थियो चित चिलविलो, नित रहे अणजीत थो तुंहिंजी किनायत जो किलो। मजूरनि पूरीअ सूरीअ वारी आणे ऐं चाढ़े किफ़ायत जी एॾी आदत जो कंहिं बि ऐश जे सामान खे ॾिसी चित ललचाइमान न थींदो अथसि। संदसि किनायत जो वीचार किले समान पको आहे। तूं पहिण डोई थी रस्तनि जा ऐं ताकी थी टकर, थी हमालण बार ढोइण लाइ रही नित मंतज़र, कारखाननि में वहाई सब्र जा पंहिंजो पगर। मजूरनि केतिरनि क़िस्मनि जूं मज़ूरियूं थी करे, रस्ते जे पथरनि ढोइण खां वठी कारखाननि में कमु करण ताईं, पर सभु सब्र सां थी करे। जीअं ॿियनि शाइरनि स्त्रीअ जे ॿाहिरियनि जिस्मानी गुणनि ऐं सूंहं जो वर्णन कयो आहे, उते बेवस संदसि जाती सिफ़तूं बयानु कयूं आहिनि। आहीं बेवस ऐं निमाणीअ, आहीं बेवस ऐं निमाणी ओ मजूरनि स्त्री, पर परीक्षा वक़्तु आहीं पूर्ण तूं स्त्री। यूरोप में हुनरी इनकलाब जे अचण सां गॾु अमीर ग़रीब जो भेद मिटाइण लाइ बि हलचल हली, जंहिंजी लहर सिंधु में बि लॻी, पर सिंध में हिंद अञा आज़ाद बि कोन हुई। मथां वरी हुनरी इनकलाब जा ॿार बेवस शायदि सोचियो त किथे मुंझारो न पैदा थिए ऐं धाड़ी सरकार मथां फ़ाइदो वठे। सो तहरीक खे नओं मोड़ ॾियण ख़ातिर, शाहूकार जी दिलि बदिलाइण ख़ातिर यादि करायईंसि त
लाल थियो तुंहिंजो दुशालो कंहिंजे लोहू छाण मां, खून दिल कंहिंजो बखे थो तुंहिंजे गिलगाराण मां। मालदार शाहूकार खे यादि ॾियारियईं त तूं मुफ़्त खोर पत्थर दिल मिसकीन जी मिल्कियत कर्ज़ में हड़प कंदड़ फ़ाहिश ऐं अयाश आहीं। तुंहिंजे टहिकनि लाइ केतिरियुनि अखियुनि में ॻोढ़ा ॻारणा पवंदा आहिनि। तूं ख़ुदि गर्ज़ आहीं जो ॿियनि जो जीअं जंजाल कयो अथई। अणमयो पैसो हूंदे बि तोखे फ़रियत न मिली आहे। तो बुख में बसर मिठा करे खाइण जी लिज़त कोन माणी आहे। पैसे करे तोखे हमेशह ख़ौफ़ थो रहे, सो न तंदुरुस्त आहीं न निंड ई अथई। बेवस शाहूकारनि खे चवे थो त तव्हां वटि पैसो त घणो आहे, पर पैसो वधीक हुअण करे तोखे न त कॾहिं हमेशह उन जे विञाइण जो ख़ौफ़ थो रहे, ऐं इन ख़ौफ़ जे करे तव्हांखे न त निंड थी अचे न ई तव्हां तंदुरुस्त आहियो। बेवस अॻियां लिखे थो, कीअं बसर बुख में मिठा माणेनि सा लिज़त ॾिठी, तंदुरुस्तीअ जी न सालिम निंड जी नेमत ॾिठी। शाहूकारनि वटि दिलि आहे ई कोन, सिर्फ़ु अथनि त धन। हू बेदिल धणी आहिनि। इहा बि कादुर जी कुदरत आहे जो किथे चोर सुञा त किथे ढोर सुञा। बेवस जो नारी विद्या वारो नज़रियो बि तरक़ी पसंद वीचारधारा जो हिसो आहे। बेवस जे शहर में उन वक़्त जी राजनीति निज़ाम ते तंज आहे जंहिंमें हक़ीक़त परस्ती ऐं बेबाकी आहे। न्याओ पिण नाणे में मुकामे थो, वापारी राज में कोट कलदार लई लाचार आ लाचार नाहे। बेवस पंहिंजी शाइरीअ सां लिखे थो त न्याओ बि पैसनि सां विकामजे थो। अगरि तव्हांखे न्याओ खपे त तव्हां वटि पैसो हुअणु खपे। जीअं वापार पंहिंजियूं शयूं विकिणे करे वापार थो करे, तीअं निज़ाम जे राज में न्याओ बि पैसनि सां विकामजे थो। बेवस ते इहो बि तरक़ी पसंदीअ जो असरु आहे जो चवे थो, पार आहे पोश ठिगरीअ मां सुई इंसाफ़ जी, न्याओ जो नेज़ो मगर पोशाक ज़र मां पार नाहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे